अणकी अयां न थिए अणकी अयां न थिए की परोड़े कोन सची जही सोन मोह न पई माण्हूए। सो बिल साथियो जीअं लतीफ़िलात मेहरान टीवी जे फ़िक्री तारीख़ी ऐं तहक़ीक़ी रिहाण शाह जा 15 पैचरा सां गॾु आउं आहियां सलीम भुट्टो लतीफ़ी। अॼु असां भिटशाह जे आसपास में हिन वसंती जे कुंड पासे में बीठा आहियूं ऐं अॼोके असांजे प्रोग्राम जो हिन रिहाण जो मक़सदु जेको हिन महिल ताईं असां सफ़र कया आहिनि त घणे क़दुरु साईं जी पीढ़ी सां वॾनि सां तालुक़ु रखंदड़ जेके बुज़ुर्ग हुया उन्हनि जे माॻनि मकाननि ते या लतीफ़ साईं जे ॼम जे हवाले सां जेके हवाला हुया उन हवाले सां असां इहे सफ़र कया। पोइ इन में कुझु ॿियूं ॻाल्हियूं बि वरी शामिलु थींदियूं रहियूं जो उन रुख में जॾहिं वञणु थियो त वक़्त ऐं मौक़े जो फ़ाइदो वरितो असां। हींअर असां अॼु जंहिं प्रोग्राम जे हवाले सां हिते आया आहियूं त लतीफ़ साईं जो भिट खे 1142 में मुस्तक़िल तौर ते आबाद करे वेहण खां अॻु हिन जूअ जी सूरत हाल जाग्राफी जे हवाले सां तारीख़ जे हवाले सां समाजी हवाले सां ऐं मुस्तक़िल आबादी खां अॻु लतीफ़ साईं जो हिन जूअ सां ॿाराणी वही खां जेको तालुक़ु रहियो आहे उन जा जेके वरी असांखे बेतन में रसाले जे बेतन में उहिञाण बि मिलनि था उन हवाले सां हिन प्रोग्राम खे अॼु खणी हलंदासीं। त लतीफ़ साईं 1102 में ॼमनि था सुई कंदर जो इलाइक़ो जेको भिट जे ओभर ऐं उत्तर कुंड ते 7 मील खनि जे पंध ते आहे ऐं उन जे ओरियां वरी मिठण ॾेरो ॻोठ आहे जिते गुंबाट जो क़िलो कंहिं ज़माने में हूंदो हो जेको क़ासिम बेगलार जी जागीर रही। हालांकि समन जे दौर खां वठी इहो आबाद इलाइक़ो पोइ क़ासिम बेगलार खे उहा जागीर मिली मुग़ल दौर में तुरखान अरगोल दौर खां वठी ढारियुनि जे कब्ज़े में रही त उहो गुंबाट जो क़िलो ऐं उन सां गॾोगॾु जॾहिं लतीफ़ साईं सुई कंदर में ॼमनि था त ॿाराणी वही में उतां हिन जूअ में हुन जो अचणु वञणु घुमणु फिरणु थिए थो ऐं इन सां गॾोगॾु हिन जूअ में ई मलदसी में जेको असां अॻु में प्रोग्राम कयो त साईं जो परॾाॾो साईं जमाल शाह उते रखियलु आहिनि गोलो पीर बंभरो जे क़ब्रस्तान में। त जीअं जीअं साईं वॾा थींदा विया त नरगो पंहिंजे इन वॾे बुज़ुर्ग जे हवाले सां हिननि जी निस्बत जुड़ी पर हिते ॾेरनि फ़क़ीरनि जे ॻोठनि में जेका नज पिज सिंधी ॿोली हुई उन जो लतीफ़ साईं ते जेको असरु थियो ऐं अॻिते हली उन पंहिंजी शाइरी में उन ॿोली ठेठ निज पिज सिंधी ॿोली जेको किरदारु अदा कयो उहो पंहिंजी जाइ ते अहमद साईं ॿाराणी वही खां अहिड़े समाज में अहिड़े माहौल में पलिया ऐं उन खां अलावा हिन भिट जी जूअ सां साईं जो तालुक़ु कचड़ी जवानी खां वठी रहे थो। जॾहिं 12 साल जी उमिरि ताईं सुई कंदर में साईं रहनि था त असांखे सुर सारंग में बेत मिले थो वाहूं ॾियां विॼ थी गुड़ियूं ॾोहो गुंबाट त गुंबाट जो उहो इलाइक़ो वसौग जे टाइम में या ही भिटूं जेके आहिनि हेसी ताईं साईं ॿारनि सां खेॾियो कुॾियो हूंदो त जॾहिं पंहिंजी वॾी उमिरि में शाइरी कयूं त उन पंहिंजे बालक पणे सां निस्बत रखंदड़ जूअ खे बि उन रिसाले में ज़िक्र कयूं। इन खां अलावा ही भिट जेका आहे कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त माण्हू धरती जी सुञाणप थींदा आहिनि कॾहिं धरती माण्हुनि जी सुञाणप थींदी आहे पर लतीफ़ साईं अहिड़ो अज़ीम शख़्स सिंध में काफ़ी भिटूं मुख़्तलिफ़ नालनि सां पर ही भिट जंहिंखे लतीफ़ साईं आलमी लेवल ते पंहिंजी निस्बत सां भिट शाह सजण जे हवाले सां अमर करे छॾियो त हिन इलाइक़े में साईं जो पूरी ज़िंदगी हिकिड़ो वास्तो रहियो आहे। पूरी 63 साल जी ज़िंदगी मूं पहिरियां 2-3 साल ॿाराणा कढी छॾियऊं त बि 60 साल जो अमली तौर ते हिन जूअ सां साईं जो वास्तो रहे थो। हिते ई पंहिंजो भिट खां वरी ओलह ऐं ॾखण जी कुंड ते असांखे कोट मुग़ल जो इलाइक़ो मिले थो जिते वरी साईं 12 साल जी उमिरि खां जॾहिं लॾे उते अचनि था त भिट ते अचण ताईं उन इलाइक़े में 30 साल खनि हुननि जी रहाइश थिए थी ऐं इन सां गॾोगॾु हिन इलाइक़े में सोहिणी जे हवाले सां जेको लोहाणो ढोरो हुयो मोहब मिहार जो मूंखे दिलि अंदरि दुहियूं आणे विधसि आर में
लुहाणे लोहियूं जे साहर जूं सुयूं सीर सराड़ो तन खे। त हिन जू में उहो दरिया बि वहंदो हो, सांगरी ढोरो चइजे, सोणी ढोरो या लोहाणो ढोरो। उन जा आसार बि असांखे हिन वारी जे दड़नि ऐं किथे किथे दरिया जा फाट या जेके नंढा वहुकरा अथनि उन हवाले सां बि असांखे महसूसु थियनि था, नज़र अॼु बि अचनि था। ऐं भिट बज़ाते ख़ुदि जेको हींअर शहर आहे या जिथे साईं जी मज़ार आहे उहा बि हिकु भिट हुई ऐं उहा भिट तमामु ऊचाई ते ऐं उन जे आसपास जेको झंग हुयो, तंहिं ज़माने में जेका वणराह हुई ऐं जेको कराड़ ढंढ उन जो जेको पाणी उते बीहंदो उन ते वधीक उते हली ॻाल्हाईंदासीं। त हीअ जेका मुकमल हिकिड़ी जू आहे ऐं इन सां गॾोगॾु भिट आबाद थियण खां अॻु में मौजूदा भिट शाह मज़ार जे पंहिंजो उतरे तरफ़ ते साईं जो हुजरो आहे जेको आर्ज़ी तौर ते भिट वसाइण खां अॻु में साईं इते अची फ़क़ीरनि सां रहंदा हुया। ऐं उन सां गॾोगॾु वरी कुंभ दाड़ू रोड ते 2 किलोमीटरनि ते असांखे उहो माॻ बि मिले थो जंहिंखे कंडे वारो माॻ चइजे थो, जंहिंसां वरी उहा रवायत आहे त लॻी लॻी वियसि अंगड़ा ढकिजी पई खणे पसा पसंदकारनि पिरीअ जे। त हिन जू में इहे वेझा वेझा इलाइक़ा ॻणाइण जो सिर्फ़ु मक़सदु इहो हो त लतीफ़ साईं बालकपणे खां हिन जू सां एतिरो ॻंढियल रहिया आहिनि, एतिरो अमली तौर ते हिन सां जुड़ियल रहिया आहिनि ऐं इन्हे बालकपणे जी वही खां वठी हितां जे माहौल, फितरी माहौल, पुरसुकून माहौल उन्हे साईं जे ज़हन ते तबियत मिज़ाज ते एतिरो हिकिड़ो वणंदड़ असरु छॾियो जो जॾहिं साईं उन उमिरि खे पहुता त मुस्तक़िल तौर ते पंहिंजी पूरी ज़िंदगी जी कई कमाई खे हिकु इदारे जे रूप में, हिकु तनज़ीम जे रूप में, हिकु अहिड़े जोड़ जक ते अची बीहारियो त पोइ भिट खे मुस्तक़िल तौर ते वसाइण जो फ़ैसिलो कयो। त साईं जी ज़िंदगी जा 63 साल जंहिंमें ॿाराणी वही कढूं त पोइ ही जू आहे जेका साईं जे घुमण फिरण खेॾण कुॾण जी ऐं माहौल खे मुशाहिदे में आणण जी ॿोली जे हवाले सां हिते ई उहो समाज इक़्तिसादी हवाले सां, समाजी हवाले सां, मज़हबी हवाले सां इहे सभु शयूं जेके साईं खे उन वरसे में मिलनि थियूं। त हीअ भिट असां लाइ रुॻो सिर्फ़ु भिट हिकु वारी जो दड़ो न आहे पर लतीफ़ साईं जी निस्बत सां हीअ भिट आहे जंहिं सिंध खे आलमी सुञाणप ॾिनी आहे। हीअ भिट जिथां आलमी अमुन जो आवाज़ु उथे थो पाए कान कमान में मियां मार ममूं मूं में आहीं तूं मता तुंहिंजो ई तोखे लॻे। हीअ भिट जंहिं सिंधी सक़ाफ़त खे, सिंधी समाज खे, सिंधी ॿोली खे, सिंधी शाइरी खे हिकु अहिड़ो दस्तावेज़ ॾिनो जेको असांजी अॼु बि हिकिड़ो तारीख़ी क़ौमी सुञाणप आहे ऐं उन में पूरी सिंध जे आस पास जे उन्हनि इलाइक़नि जी ऐं जा किरदार आहिनि उहे सैर सफ़र ते पवंदड़ इलाइक़ा आहिनि ऐं उहे जेके से असांजा लोक अदब जूं कहाणियूं ऐं किरदार आहिनि जेके समोहिजनि था ऐं हीअ ई उहा भिट आहे जिथां शाह जो राग जे नाले सां बि इदारो क़ाइमु थिए थो जेको अॼु ताईं मुख़्तलिफ़ तकियनि तां न त कम अज़ कम भिट ऐं शाह करीम जे दरगाह तां उहो साॻो राग इहा इल्हामी जेका वाई वांगुरु जेको सो आलाप जे थो ऐं न रुॻो पंहिंजनि खे पर परावनि खे बि उहा कशिश महसूसु थिए थी जो केतिरा ई ॿाहिरि मुल्क जा माण्हू हिते अची उन राग जी मार्फत हिन दरगाह सां जुड़नि था, हिन फ़िक्र सां जुड़नि था। त हीअ जू लतीफ़ साईं जे हवाले सां ॾाढी अहम आहे। हुन जे बालकपण जी तरबियत खां वठी जवानी ताईं ऐं जवानी खां पोइ मुस्तक़िल तौर ते भिट वसाइण खां पोइ बि जो हितां जो माहौल आहे उहो इन हवाले सां इंतिहाई अहम आहे त साईं जे परवरिश जी धरती आहे, साईं जी तरबियत जी धरती आहे, साईं जी बालकपण खां जवानी खां विसाल ताईं जेको वक़्तु आहे उन जी जेका सा अमली धरती ही आहे जिथे साईं पंहिंजो तजुर्बा मुशाहिदा ऐं पंहिंजो फ़िक्र पेश कयो। त जीअं वर्ड्सवर्थ इंग्लिश पोइट आहे त उन जी फितरी शाइरी लेक डिस्ट्रिक्ट हिकु महदूद इलाइक़ो उन सां जेका सा वाबस्ता आहे पर लतीफ़ साईं ही त भिट ते वेही न रुॻो भिट जे आस पास जे फितरी माहौल खे पंहिंजी उन मुशाहिदे तजुर्बे में शामिलु रखियो पर हितां वेही करे दुनिया जहान जा सफ़र करे ऐं उन्हनि तजुर्बनि खे बि पंहिंजी शाइरी में आंदो। त ही
भिट जो इलाइक़ो, भिट जी जूह, भिट जा आसपास जा इलाइक़ा इहे साईं जी शख़्सियत सां ईअं जुड़ियल आहिनि जो न रुॻो हुन जी शाइरी जो हिसो आहिनि पर हुन जी शख़्सियत जो बि हिसो आहिनि, हुन जी तरबियत जो बि हिसो आहिनि। ऐं अहिड़ी तरह लतीफ़ साईं सां हिन बाग़ जी एॾी वॾी अहमियत आहे। ऐं सुबेली साथियो, हिते असां हिकिड़ी साई वठंदासीं, साई खां पोइ भिट जे आस पास कंहिं ॿी जूह ते वरी तव्हां सां कचहरी कंदासीं, वधीक वीचार वञींदासीं। जी लतीफ़। सारंग साई सिट जड़ी लाली लाख जी, सारंग साई सिट जड़ी लाली लाख जी, ईअं से उबन अंगिया जीअं से चूनी चिट, बरसी पासे भिट भरियाई कुन कराड़ जा। सुबेल साथियो, साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। हींअर आउं तारीख़ी कराड़ डंड जे पेट में बीठो आहियां ऐं हींअर बि हिन जे कुझु सुकल हिसे ते वारी ज़ाहिर थिए थी। ऐं हिन कराड़ डंड जे हवाले सां असांखे मुख़्तलिफ़ रवायतूं मिलनि थियूं त किन मोहक़क़नि जो चवणु आहे त हिते तंहिं ज़माने में किरड़ घणा थींदा हुआ, तंहिं करे हिन डंड ते कराड़ नालो पियो। पर किरड़ जे हवाले सां जॾहिं ईंदासीं त काफ़ ते ज़बर न अचणु खपे ऐं किरड़ ते काफ़ खे ज़ेर ईंदी आहे, त इहो जेको मंतक़ आहे या इहो जेको लाजिक आहे इहो हिन ॻाल्हि ते दलालत नथो करे। बहरहाल असां हिन कराड़ डंड जी तारीख़ी हवाले सां ॻाल्हि कंदासीं त लतीफ़ साईं जी ज़िंदगी खां अॻु जो इहो माहौल जंहिंजो असां ज़िक्र कयो त उन मां अहम बाग़ ही कराड़ आहे, जिथे ऊन्हारे में या आबकलण जी मौसम में हिते पाणी एतिरो हूंदो हो जो आसपास जा भाॻिया पंहिंजो माल हिन भिट ते काहे अची जेको सो ड्राबो कंदा हुआ। ऐं लतीफ़ साईं जी ही जेका जूह आहे, ख़ासि तौर ते कराड़ जो फितरी माहौल ऐं वण टिण पखी पोखण ऐं हितां जी जेका ख़ासि तौर ते बहार जी मौसम में जेका गुलनि जी ॿूटनि जी हुबकार हुई, उन खां लतीफ़ साईं ॾाढो मुतासिर हूंदा हुआ। ऐं भिट ते अचण खां अॻु ताईं हिन जूह खे मुस्तक़िल तौर ते पंहिंजी रियाज़त जो माॻ जेको सो सम्झी ऐं हिते इबादत करणु लॻा। ऐं भिट ते आबाद थियण खां अॻु बि आर्ज़ी तौर ते जेको साईं जो तकियो या हुजरो ऐं इन खां अलावा फ़क़ीर ऐं कुझु राॻी साईं सां मुस्तक़िल तौर ते हिते हूंदा हुया ऐं पाण हिन जाइ ताईं वेही करे पहिरियां जेके ज़िंदगी जा वॾा सफ़र मुख़्तलिफ़ रुखनि में कयूं उहे बि हिते ई वेही जेके कयूं। ऐं हिन कराड़ जे हवाले सां जॾहिं ॻाल्हि था कयूं त साईं खे फितरी माहौल एतिरो वणंदो हुयो जो हितां जे आसपास जे झंग में अकेलाई में अची ख़िलवत में अची इबादत कंदा हुआ। ऐं किन माण्हुनि साईं खे उन कैफ़ियत में ॾिठो ऐं उन मां जेका असांखे मशहूरु रवायत मिले थी सा कलंदर फ़क़ीर शौरे जी मिले थी। जॾहिं हुन ॾाचियूं पे चारियूं हिते त लतीफ़ साईं पंहिंजे खिलवत में इबादत रियाज़त में वेठा हुआ त ॾाचियूं जेके सेठ रहियूं ऐं पोइ कलंदर शौरे पंहिंजे ॻोठ वञी पंहिंजे पीउ साहिब ने शौरे सां ॻाल्हि कई ऐं उहे जॾहिं हिते आया त लतीफ़ साईं तेसीं ताईं हितां निकिरी चुका हुआ। त पोइ साहिब ने शौरे पंहिंजे पुट कलंदर शौरे खे ॿुधायो त बाबा हबीब जो पुटु लतीफ़ हिते अक्सर अकेलाई में जेको घुमंदो रहंदो आहे, जॾहिं ॿीहर मिले त हुन खां दुआ कराइजांइ।
इहा रवायत मिर्ज़ा कलीश बेग सांगी ऐं बलोच साहब बि पंहिंजे किताबनि में लिखी आहे जेके इन पीढ़ी जे 5 नालनि जेके साहब ने खां शुरू थियो वरी कलंदर फ़क़ीर ऐं उहो पुट इन खां पोइ वरी रुस्तम शोरो आहे उन खां पोइ वरी सागा कलंदर ऐं पंहिंजो जेको रुस्तम नालो वरी ॿीहर खॼे थो जेको आख़िरी नालो खॼे थो कलंदर उहो पंहिंजे ॾाॾे खां 90 साल जी उमिरि में ॿुधाई त अहिड़ी तरह इहा डॉक्टर बलोच या वफ़ाई दीनमंद वफ़ाई ऐं मिर्ज़ा कलीश बेग बि इन रवायत खे लिखियो आहे पर इन सां गॾोगॾु हिन माहौल में साईं एॾो त गुम रहंदो हुयो पंहिंजी उन खिलवत ऐं इबादत में जो हिते अक्सर माण्हुनि खे नज़र ईंदो हुयो त हीअ मालवंद माण्हू संघार जेके हिते ड्राबो कंदा हुआ ख़ासि तौर ते ऊन्हारे में जीअं असां वटि ॿाराड़ी में गर्मियुनि जे मौसम में मच्छर वग़ैरह थींदो आहे त माल मथां ई जाइ ते वञी विहारींदा आहिनि या ॿधंदा आहिनि पोइ भाॻिया उते सुम्हंदा आहिनि त संघारनि जी इहा साईं वेझड़ाई खां जेका असां हिकिड़ी मुशाहिदो कयो तजुर्बो कयो हुनजी रहणी करणी उथणु वेहणु उन हवाले सां बि साईं खे जेको सो इल्मु थियो ऐं पोइ इन जो सुर ॾहर में जेको सो संघारनि ते हिकिड़ो मुकमल चैप्टर आहे जेको इन संघारनि जी तारीफ़ में आहे इन सां गॾोगॾु असांखे हिकिड़ी ॿी रवायत मिले थी त लतीफ़ साईं हिते हिन माहौल में एतिरो त गुम रहंदा हुआ रियाज़त इबादत में जो हिकु दफ़े वरी कलंदर शोरो ॾाचियूं चाढ़ींदे लतीफ़ साईं जे हुज़ूर अचनि था ऐं साईं खे ॾाची जो खीर पीअण लाइ आछ कनि था त लतीफ़ साईं एॾो शौक़ी माण्हू आहे जो कलंदर शोरो ॿारड़ो आहे उनखे कटड़ी जवानी में त हुनखे चवंदा बाबा जेका तुंहिंजी पंहिंजी ॾाची हुजे त उन जो मां खीर पी सघां थो ऐं ॿिए कंहिंजी हूंदी त पोइ तोखे वॾनि खां मोकल वठणी पवंदी माना साईं जो हिकिड़ो शौक़ु आहे त हक़ तलफ़ी कंहिंजी नथा करणु चाहिनि ऐं पोइ कलंदर शोरो चए थो साईं हिकिड़ी ॾाची आहे जेका मुंहिंजे नाले सां आहे ऐं पोइ बि चवनि था त भला उनखे फर आहे तोॾी या तोॾो आहे चयोसीं हा उनखे आहे चई त पोइ हुनजो हिकिड़ो थणु ॾुही अचु छो जो अधु तुंहिंजो आहे ऐं हिकिड़ो अधु हुनजो आहे फर जो आहे अधु तुंहिंजो आहे जंहिंमां हिकु थण जो खीर जेको सो हू ॾुही अचे थो उन मां बि अधु पाण पी जेको सो वापसि बाक़ी बचियल खीर कलंदर शोरे खे ॾियनि था इन रवायत चवण जो मक़सदु इहो आहे त लतीफ़ साईं उन नंढी उमिरि खां वठी हिकिड़े इंसानी फितर सां गॾोगॾु हिकु इंसाफ़ जेको आहे ऐं बिना मोकल जे का शइ कंहिंजी इस्तेमालु न करणु ऐं हिलाल ऐं मोकल जे हवाले सां जाइज़ शइ खे करार ॾियणु उन हवाले सां इहे जेके असांखे रवायतूं मिलनि थियूं इन खां अलावा जेकॾहिं भिट ते अचण खां अॻु ताईं साईं जो माहौल जॾहिं ॾिसिजे थो त असां जिन माॻनि जी ॻाल्हि कई त उन मां कंडे वारो माॻ बि हुयो ऐं उन कंडे वारे माॻ ते सिरुनि जी भठी बि असां ॼाणाई हुई ऐं साॻियो इहा ॻाल्हि कईसीं त साईं जो माल जो वाड़ो हुयो त मुमकिन आहे त साईं जो पंहिंजो उहो माल जो वाड़ो जेको 60 ताईं बि 1960 ताईं बि उन मां 100 मेहूं जेके से मौजूदु हुयूं पोइ औकाफ़ खे मिलियो त उन हवाले सां जेका असां ॻाल्हि वरी फ़क़ीरनि खां निकिरी औकाफ़ जे हवाले थी वई त उहो माल बि मुमकिन आहे त लतीफ़ साईं भिट ते अचण खां अॻु मुस्तक़िल तौर ते आबाद थियण खां अॻु ऐं पोइ बि उन माल जो अहिड़ी मौसम में हिते बि आम भाॻियुनि वांगुरु उन माल जो बि हिते गुज़र थींदो हुजे या राति जे टाइम ते रहणु थींदो हुजे ऐं चरण गाह पठो बि हिते थींदो हुजे उन खां अलावा हिन जू में सुर सारंग में असांखे माकाणी जो माॻ मिले थो बाग़ जो माॻ मिले थो ऐं हॾा कुटिया जो जेको माॻ मिले थो उन खां पोइ वाई जो माॻ मिले थो त इहे नंढा नंढा उहे माॻ आहिनि जेके तॾो की भिट जे इलाइक़े जे हवाले सां हिन जूअ में उहे नंढड़ा ॻोठ या माॻ हुया जेके लतीफ़ साईं पंहिंजे उन भिट ते अचण ताईं ऐं अॻु पोइ बि उन्हनि माॻनि जो वजूदु हुयो ऐं उहे ॻोठड़ा हुया जिन ताईं साईं जी रसाई हुई अचणु वञणु हुयो ऐं उतां जा माण्हू बि साईं वटि जेको सो ईअं ई महफ़िल में सोबत में ईंदा हुया ऐं भिट ते आबाद थियण खां मुस्तक़िल तौर ते आबाद थियण खां यानी 1142 खां अॻु हिते लतीफ़ साईं जो आस्थानो जंहिं ते अॻु में बि असां ॻाल्हि कई त गुलां माई गुलां जेका हुई उन बि हिन ई भिट ते उन दौर में जेको सो ॻायो ऐं उनजी दुआ सां पोइ जेको हुनखे रंग लॻो त हिते ई उहे फुकरा बि गॾु थिया हितां ई साईं वरी उन्हनि सफ़रनि ते निकिरे थो जेके पहिरियां सफ़र पंहिंजे वालिद साहब जे ज़माने में या कचड़ी उमिरि में जेके मटियारी ड्रासोड़ी नसरपुर मलदसी शाकड़ी बुलड़ी ऐं बदीन ताईं ऐं आसपास ताईं जेके बुज़ुर्ग हुया उन ताईं शेख भरकियो ताईं जेके विया पिए त उहे बि हिते ऐं पोइ जॾहिं लतीफ़ साईं
मुस्तक़िल तौर ते आबाद थियण खां अॻु जवानी वारे ज़माने में पर घणे क़दुरु भिट खे जेको सो पंहिंजे ख़िलवत जे हवाले सां या पंहिंजे राग महफ़िल जे हवाले सां ऐं रियाज़त जे हवाले सां जॾहिं वक़्तु गुज़ारण लॻा आहिनि त पोइ बि हिन ई भिट तां मुख़्तलिफ़ जूअ जेके आहिनि ॾिस जेके आहिनि रुख़ जेके आहिनि उन तरफ़ वञनि था ऐं उहे जेके से सफ़र करे कचहरियूं करे ऐं उहे हिते वरी वापसि मोटी अची पंहिंजी हिन शाइरी में उनखे आलापनि था ऐं इहो हिते साईं जो भिट ते वेही करे इहो आसपास जो माहौल ॾिसणु आम माण्हुनि सां मिलणु हर पौरियत सां मिलणु उन्हनि जी अमल ज़िंदगी में झाती पाइणु इहो लतीफ़ साईं जो कमाल आहे जो एॾे वॾे पैमाने ते सिंधी समाज खे हुन हिन भिट ते वेही करे पंहिंजी शाइरी में समोयो आहे जो सॼी सिंध जो दस्तावेज़ जेको आहे उहो असांखे हिन रिसाले में मिले थो। जॾहिं रिसाले खे असां शयुनि में ॻोल्हींदासीं त सिंधी समाज ठहे थो। जॾहिं सिंधी समाज खे तारीख़ जाग्राफी सां ऐं माण्हुनि सां गॾु जेकॾहिं लफ़्ज़नि जे रूप में ॻोल्हींदासीं त असांखे रिसालो मिले थो। त सवेल साथियो हिकु दफ़ो वरी असां साई वठूं था, साई खां पोइ वरी असां हाज़िर थींदासीं। जीअं लतीफ़ इलाज सुबेल साथियों हिकु दफ़ो ॿीहर भलीकार कोहन से कर लहन से कोहन, कोहन से कर लहन से कोहन, सही माए मोहन सही राहत रोह जी। सुबेल साथियों असां कराड़ जी कंहिं ॿी कुंड खां बीठा आहियूं। मुंहिंजे पस मंज़र में लतीफ़ साईं जो रोज़े जो गुंबज़ ऐं हुन सां भरिसां पाकनि जो जेको रोज़ो आहे उन जो गुंबज़ नज़र अचे थो ऐं कराड़ जी कंदी ते आहियूं। त हीअ कराड़ जे हवाले सां जॾहिं आबाद थियो ऐं मुस्तक़िल तौर ते साईं रहण जो फ़ैसिलो कयो त एॾी डिघी जेका साईं जी वाबस्तगी हुई कराड़ सां घटि में घटि 35 सालनि जी, त उन दौर में हिन खे आबाद करण को रातो ॾींहुं आबाद कोन थी हूंदी। ऐं जीअं जीअं साईं जो हिते फ़क़ीराणो अच वञ जो सिलसिलो ऐं कुझु रिहाणनि जो सिलसिलो शुरू थियो त फ़ुक़रा जो तादादु वधंदो वियो ऐं अक़ीदतमंद बि साईं वटि ईंदा विया ऐं साईं हिते पंहिंजे कलाम जी मार्फत जेको सिंध जे माण्हुनि खे हिकु सनीहो ॾियणु पिए चाहियो, जेको सॾु ॾियणु पिए चाहियो, उन जो असर जो हिते उहे शयूं ॾींहों ॾींहुं हिते रौनक वधंदी वई। ऐं उन हवाले सां हिकिड़ी मूंखे रवायती यादि थी अचे त लतीफ़ साईं जी पीढ़ी में वॾो ॾाॾो शाह अब्दुल करीम बुलड़ी जॾहिं मटियारी मां ऐं पोइ शाह करीम बुलड़ी खां सरवर नूह जे रिहाणियुनि लाइ वेंदा हुआ ऐं हितां गुज़र थींदो उन्हनि जो त हिन भिट ते तॾहिं वीरानीअ जंग हुयो त कंहिं वक़्त जी ईंदे वेंदे निमाज़ पढ़ंदा हुआ त पोइ अक्सर फ़क़ीर पुछंदा हुआ त साईं तव्हां ईंदे वेंदे हिते कॾहिं न कॾहिं को वक़्तु निमाज़ जो हिते अदा कयो था, इन जो को कारण को सबबु त पाण फरमाए त मुंहिंजी पीढ़ी मां को अहिड़ो शख़्स पैदा थींदो, अहिड़ी हस्ती पैदा थींदी जेका हिन भिट खे आबाद कंदी। त शाह करीम बुलड़ी जी उहा पेशन गोई या उहा दूर अंदेशी, उहा परे जी नज़र लतीफ़ साईं उहा साबित करे ॾेखारी त ॻाल्हि पिए कईसीं भिट रातो राति आबाद कोन थी हुई। जीअं फ़ुक़रा जो तादादु वधंदो वियो ऐं हल्के पैमाने ते हबीब साईं अञा ज़िंदा आहिनि त लतीफ़ साईं पंहिंजो हिकिड़ो रिहाणियुनि जो रियाज़त इबादत जो ज़िक्र जो सिलसिलो जेको जोड़ियो हो उन फ़ुक़राहनि आख़िर जॾहिं गॾियल तौर ते लतीफ़ साईं इहो फ़ैसिलो कयो त भई पंहिंजो मुस्तक़िल आस्थानो हिन भिट खे बणाइणो आहे त पोइ उन्हनि फ़क़ीरनि
वॾी ख़ुशी सां सादत सम्झी हिन ई कराड़ ॾंढ मां राति ॾींहुं मथे ते मिटी खणी ऐं भिट जी उन चोटी खे हमवार कयो हो त ऐं पको कयो हो त जीअं रहण जे लाइक़ु थी सघे। त मुस्तक़िल अदावतुनि खां पहिरीं 4 साल जे अरसे में जेके आर्ज़ी हिते रहाइशूं हुयूं कचूं मनहनि जे हवाले सां या असांजो जो हुजरो, ऐं पोइ इहो 4 साल खनि इहो हिन भिट खे हिन ई कराड़ ॾंढ मां मिटी कढी जेको सो हमवार कयो पियो वियो ऐं आख़िर 4 सालनि खां पोइ इहा शइ इन जे लाइक़ु थी जो लतीफ़ साईं मुस्तक़िल तौर ते पंहिंजे फ़ुक़रा खे पंहिंजी आसा सां या लठ मुबारक सां लीका कढी उन नक्शे तहत हुननि खे जेके से प्लाट अलाट कया हुआ ऐं उहे जेके इलाइक़ा जेके घर जेके टुकड़ा ज़मीन जा उन्हनि खे थिया मालिकी जे हवाले सां मिलिया। पोइ हर कंहिं माण्हू पंहिंजे वसियत आहार उते अदावत करे रहणु शुरू कयो। त हिते इन आबादी खां पोइ अॻु में साईं 1120 खां पहिरियों वॾो सफ़र जेको उन ते निकिरे थो ऐं 1124 में वापसि थियनि था त उहो पासो जेको साईं वठनि था ऐं पोइ जेके साईं जा 5 वॾा सफ़र आहिनि ऐं उन मां हिकिड़ो सफ़र जेको मुल्तान मां ॿेड़ी जे ज़रिए काशी जो सामान खणी आया हुआ उहो भिट मुस्तक़िल तौर ते आबाद थियण खां पोइ जो सफ़र आहे। न त घणे भाङे सफ़र हिते मुस्तक़िल आबादी खां अॻु जा आहिनि ऐं उहे लतीफ़ साईं जंहिं जंहिं रस्ते ते विया ऐं जंहिं इलाइक़े सां पवंदड़ उहा जूह ऐं उन सां को दास्तान को लोक दास्तान को तारीख़ी माॻ को तारीख़ी किरदार को तारीख़ी कहाणी ऐं उन सफ़र ते उन माहौल खे पंहिंजी शाइरी में कलमबंद कयो। उन्हनि पोरियत किरदारनि खे सूरमनि ऐं सूरमियुनि खे ऐं इन ई दौरान जॾहिं मदन फ़क़ीर साईं खे कोट मुग़ल में मिलनि था त उन्हनि सां जेका हिननि जी सोबत गहरी थिए थी त पहिरें सफ़र में उहे हिननि सां साण आहिनि ऐं पोइ मदन फ़क़ीर जी मार्फत ई साईं जोगिन सन्यासिन ऐं साधुनि सां जेको सो उन में पंहिंजो ॾे वठ में अचनि था ऐं उतां जेको विद्या जो इल्मु आहे विद्या जा जेके ॾहाप जा गुण आहिनि उहे बि मालूम थियनि था त लतीफ़ साईं पंहिंजे अक़ीदे में तौहीद परस्त इंसान त पोइ उन वहदानियत जे रुख खे या वहदानियत जे उन नुक़्ते खे उन हर नज़रिए में हर किरदार में हर ॻाल्हि में उन खे परखणु चाहियो त ईअं ई हुनजी जेका साधुनि सां संगत रही उन में बि उन्हनि खे उन्हनि खां उन तौहीद जे ख़्याल खे फ़िक्र खे सम्झण जी कोशिशि कई ऐं साॻे वक़्तु उन्हनि खे सम्झाइण जी बि कोशिशि कई। त हिते चवण जो मक़सदु इहो त हीउ करार ॾंढ भिट खे आबाद करणु भिट ते साईं जो ध्यानु छिकाइणु ऐं पोइ भिट खां आबाद थियण खां पोइ बि हिन कराड़ जो किरदारु पाणी मुहैया करण जे हवाले सां माल वग़ैरह चारण जे हवाले सां ऐं फ़ुक़रा जे अचण सां हिन करार ॾंढ जो किरदारु इंतिहाई अहम रहियो आहे ऐं ख़ासि तौर ते साईं जी शाइरी जो पस मंज़र जेको आहे सुर सारंग में त बिल्कुलु वाज़े बैत मिलनि था असांखे उन हवाले सां त हीअ कराड़ जी एतिरी तारीख़ी अहमियत आहे। ऐं उन में हिकिड़ी ॻाल्हि असां कंदो हलां त जॾहिं साईं सफ़र ते वञनि था त साईं अकेला कोन था वञनि को पैदल या जेको दरिया जे रस्ते पाणी जे रस्ते या हिकिड़ो सफ़र साईं जो जेको सुरसामुंडी सरेराग में जेको समुंड जे ज़रिए मिले थो त साईं पाण सां गॾु इन बरपट जो वीराननि जो थर जो रेगिस्तान जो या जबल जे पंधनि ते या पंहिंजो मौजूदु सिंध जे सरहदी इलाइक़ा जेके जैसलमेर कच्छ राजस्थान वग़ैरह विया पिए त पाण सां गॾु जेके से उहे सुहा साण खणंदा हुया ऐं गॾोगॾु राग जी उहा फ़क़ीरनि जी टोली बि साण हूंदी हुई ऐं जिथे वेंदा हुआ त पोइ उहो राग बि जेको सो उते थींदो हो राग जी रिहाण बि थींदी हुई। त अहिड़ी तरह साईं पंहिंजे पैगाम खे हिन भिट जी आबादी जे मरहलनि सां गॾोगॾु जेको सो पंहिंजे फ़िक्र खे बि सहेड़ींदो रहियो माण्हुनि सां बि अमली तौर ते हिकिड़ो उथवेह में रहियो ऐं उन तजुर्बनि मुशाहिदनि खे सहेड़ींदो बि रहियो पंहिंजो शाइरी जो रूप बि ॾींदो रहियो ऐं पंहिंजे रूहानी इल्म ऐं रियाज़त खे बि जारी रखियो ऐं आख़िर उन पकी पुख़्ती उमिरि खे रसिया जॾहिं हिकु माण्हू पची रास थी वञे ऐं इल्म ऐं अक़ुल जी उन हद खे पहुचे त जॾहिं हू पंहिंजो हाणे इज़हार करे सघे ऐं पोइ सॼी ज़िंदगी जी जेका पूंजी हुजे जेका मेड़ी चूंडी हुजे जेका मिल्कियत हुजे जेको तजुर्बो मुशाहिदो हुजे उन सॼे शइ खे समोहे सहेड़े कंहिं हिकु जाइ ते गॾु करे ऐं पोइ उन खे हिकु मर्कज़ी
जॻह जी या मरकज़ी नुक़्ते जी हैसियत ॾिजे त उन पस मंज़र में ही भिट ऐं कराड़ ऐं भिट जे आस पास जो माहौल ऐं पोइ भिट आबाद थी जॾहिं हितां रोशनियुनि जो जेको सो लाट हिकिड़ी ॿरे थी हिकिड़ो अलस्ती आवाज़ हितां जेको दुनिया जे कननि ते पुॼे थो जेको आलमी सनियो हितां वञे थो पियो अमन साफ़ पियो मोहबत जो त उन हवाले सां भिट जी उहा जू ऐं उहो माहौल ऐं हितां जो समाज हितां जे समाज जी रहणी कहाणी ऐं हितां जी उहा निज पिज सिंधी ॿोली ऐं मुहावरा जेके साईं पंहिंजी शाइरी में कतब आंदा ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजो राग जो जेको गॾोगॾु हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो जेको पोइ आख़िर भिट आबाद थियण खां पोइ इन्हनि शयुनि हिकु इदारे जो रूप वरितो त अहिड़ी तरह ही कराड़ ढंढ हिनमल बि अहम आहे त तॾो के माहौल में बि लतीफ़ साईं जे फितरत जे निज़ारनि जे हवाले सां ऐं सहूलियतुनि जे हवाले सां ऐं भिट खे आबाद करण जे हवाले सां मक़सदु चवण जो इहो त हीउ भिट ऐं हिन जो आस पास साईं जी ज़िंदगी सां एॾो सलाड़ियल आहे साईं जी ज़िंदगी जे शुरूआती इलाइक़नि ऐं दौरनि ऐं पोइ जे दौरनि सां एतिरो सलाड़ियल आहे जो भिट जे आस पास जे माहौल खे जेकॾहिं कढिजे त शायदि साईं जी शख़्सियत ऐं साईं जो उहो जेको सो मुनज़म तरीक़े हिकु जेको निज़ाम क़ाइमु कयो फ़ुक़रा जो बि ऐं राग जो बि उहो हिते आबाद खां थियण खां अॻु बि ईंदे वेंदे जेके रिहाणियूं थींदियूं हुयूं आर्ज़ी तौर ते जेको तकियो ठहियो हुजरो ठहियो ऐं हिते रिहाणियूं थींदियूं रहियूं फ़ुक़रा जूं ऐं उन खां पोइ जेको साईं मुस्तक़िल तौर ते 1142 खां पोइ आबाद हिते थियनि था त उन खां पोइ उन्हनि सभिनी शयुनि खे सहेड़े हिकु इदारे जो रूप ॾिजे थो त उहो महिनत जाखोड़ जेका साईं कई त उन सॼे माहौल खे हिन इलाइक़े भिट ऐं कराड़ ऐं भिट जे आस पास जे इलाइक़नि जे माहौल समाज इन सहेड़े हिन खे जेको सो हिकु इदारे जो रूप ॾिनो ऐं हिन ई कराड़ जे आस पास जीअं असां ॻाल्हि कई त सुई कंदर बि वेझो पवे थो मलदसी जो इलाइक़ो वेझो पवे थो हेॾो कोट मुग़ल जो इलाइक़ो वेझो पवे थो ईअं मटियारी जो इलाइक़ो बि साईं खे वेझो पए थो त हीअ जूं साईं जे नंढे हूंदे खां वठी वॾे हूंदे ताईं हिकिड़ी पंहिंजे मुस्तक़िल तौर ते इस्तेमाल में अचणु तजुर्बे ऐं मुशाहिदे हेठि अचणु ऐं हितां जे उन्हनि माण्हुनि सां पोरियतनि सां उथणु वेहण ऐं उन्हनि जे रहणी कहणी उन्हनि जी ॿोली हुन जी किरतकार धंधे पेशे खे रस्म रवाज खे सवण साठ जेके गमी जा हुजनि या ख़ुशी जा हुजनि उन खे साईं जेको सहेड़े ऐं पोइ हिन कराड़ जे फितरी माहौल में फितरी निज़ारनि जी छांव में वेही हिंदुस्तान जी कशिश में वेही करे जेके साईं पोइ उनखे इज़हार में आंदो त हीअ कराड़ ऐं भिट हिक ॿिए सां ईअं जुड़ियल आहिनि जीअं हींअर ॿिन्ही जी सुञाणप लतीफ़ साईं सां आहे ऐं लतीफ़ साईं हिननि ॿिन्ही जी सुञाणप थी वियो आहे त सवेल साथियो असांजी अॼोकी रिहाण जो वक़्तु पुॼाणी खे पहुचे थो सलीम भुट्टो लतीफ़ी खे इजाज़त ॾींदा वरी ईंदड़ प्रोग्राम में असां भिट आबाद थियण खां पोइ अॼु ताईं भिट जी जेका सूरत हाल आहे ऐं उते जेके फ़ुक़रा रखियल आहिनि उते जेके मज़ार हुन उते जेके रोज़ा ठहियल आहिनि उन जी कॾहिं जेका अॾावत थी उहो कीअं आबाद थी हिनमहिल ताईं उहो सिलसिलो कीअं हलंदो थो अचे त पोइ उन ते जेको असां तव्हां सां वीचार वंडींदासीं उन्हनि शयुनि वटि मौजूदु हली करे तेसिताईं सलीम भुट्टो लतीफ़ खे इजाज़त ॾींदा जीअं लतीफ़ लाल